कराची लिटरेचर फेस्टिवल जारी है। फेस्टिवल के ॿिए ॾींहं में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ ऐं स्कूलनि जे शागिर्दनि समेत सियासी समाजी तौर अदबी शख़्सियतनि ऐं अदब सां चाह रखंदड़नि शिरकत कई। अदबी मेले में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते 37 वेहकूं थी गुज़रियूं, जिन में जेंडर इशूज़, जर्मन पीस प्राइज़ एवार्ड, शेक्सपियर छो आहे, इक़बाल अमन शॉर्ट फिल्म प्राइज़, छा फ़न ऐं सकाफ़त कराची के बचाए सघे थी, पाकिस्तानी औरतुनि जूं आतम किथाऊं, निसरी नज़म ऐं नई शाइरी, नंढे खंड जे विरांगे जे उनवान हेठि बहस मुबाहिसा थिया, जॾहिं त 10 किताबनि जी महूरत पिणु कयूं वयूं। मेले में आयल शागिर्दनि, अदीबनि ऐं समाजी अॻुवाननि मेले बाबति ॻाल्हाईंदे चयो त एग्जैक्टली थियणु घुरिजनि, छो जो कराची त हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म माना हिकिड़ो वॾो शहर आहे ऐं पूरी हिते लैंग्वेज जा माण्हू रहनि था। जीअं हैदराबाद आहे, असांजे मीरपुर ख़ासि आहे, सक्कर आहे, हिते बि ॾाढी सुठी जेंट्री एजुकेटेड पर्सन्स रहनि था काफ़ी सारा। दूसरे शहरों में होना चाहिए बिकॉज इस तरह एक इंटरमिंगलिंग होती है, एक्सचेंज ऑफ कल्चर होता है, जो कि यहाँ पे हम काफ़ी उन लोगों से मिलते हैं जिनको हम पहले नहीं जानते, जो आउट ऑफ कल्चर होता है। अहिड़ा आदमी मेला थियण बि घुरिजनि ऐं अहिड़ा आदमी मेला सिंध कराची का सवाइ सिंध जे ॿिनि शहरनि में बि थियण घुरिजनि। बिल्कुल होने चाहिए। और कराची के जैसे हालात मतलब आजकल चल रहे हैं, वैसे तो बुक्स का बहुत इंपॉर्टेंट रोल है हमारी लाइफ में और ऐसे प्रोग्राम्स होते रहने चाहिए। जैसे कि कराची लिटरेरी फेस्टिवल है, इस तरह के फेस्टिवल होने चाहिए ताकि ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट और यूथ अवेयरनेस हो, उन्हें किताबों के इंटरेस्ट हो। स्टूडेंट जेका आहिनि वो किताब पढ़ंदा, दिमाग खोलींदा पंहिंजा। बिल्कुल होने चाहिए क्योंकि इन इस टाइप की जो एक्टिविटीज़ होती हैं, इवेंट्स होते हैं, उससे पॉजिटिविटी फैलती है। इन तरह जा प्रोग्राम जेको आहे त मुल्की लेवल ते थियण घुरिजनि ऐं ॿाहिरनि वारा जेके इलाइक़ा आहिनि जिथे माण्हू पोइते पियल आहिनि, जेके तालीम जो शौर न आहे, उते बि अहिड़ा प्रोग्राम मुनक़िद करणु घुरिजनि। बहुत अच्छा स्टेप है, स्कूल और यूनिवर्सिटीज़ को ऐसा करना चाहिए, अपने जो स्टूडेंट्स हैं उनको अवेयरनेस देनी चाहिए, उनको बताना चाहिए इन फेस्टिवल के बारे में। ॾाढो बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि ऐं आउं त चवंदो साल में अहिड़ा 2 प्रोग्राम थियणु खपनि। जीअं आम मेला हूंदा आहिनि, ईअं ई अदबी मेलो आहे। हिन में तव्हांखे फ़र्क़ु इहो आहे त हिन में पढ़ियल लिखियल माण्हू तव्हांखे नज़र ईंदा, आलिम दानिश्वर स्टूडेंट, हिकिड़ो ज़बरदस्त इवेंट आहे। बिल्कुलु थियणु घुरिजनि असांजे सिंध जे सभिनी शहरनि में, ऐं हींअर कोशिशि थी आहे असांजे काफ़ी अदब दोस्त माण्हुनि। मेले में सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी ॿोली जे सियासी, अदबी ऐं साइंसी किताबनि जा स्टॉल लगाया विया, जिते ख़रीदारनि जी रश पिणु लॻल हुई। अच्छी एक्टिविटीज़ है। अलबत्ता ये कि बुक स्टॉल पे मैंने जहाँ तक नोट किया तो ख़रीदार कम दिखाई दे रहे हैं। कराची अदबी मेलो सुभाणे भी जारी रहंदो, जंहिंमें मुख़्तलिफ़ वेहकूं पिणु थींदियूं। अदबी मेले में आयल माण्हुनि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, जंहिंजो चवणु आहे त अहिड़ा मेला न सिर्फ़ु कराची पर सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि थियणु खपनि। हिन मेलनि करण सां जेके इंतहा पसंदी ऐं दहशतगर्दी ख़तमु थिए थी। कैमरामैन गुलाम सफ़ारनि सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, सिंध न्यूज़, कराची।